संभाल पाण खे रस। अञा त मैदान गरम ही नाहे थियो, अग में ही थेड़ खाइण शुरू कया अथव। रात सुकून जी निंड नाहे, उन करे आराम जूं गोरियूं खाधियूं। उन्हनि जा खुमार अञा ताईं आहे। तव्हांजी निंड हराम करण वारे जो नालो ॿुधायो त कयांसि पूरो। मुजीब, इहो अहिड़ो नालो आहे जेको मां गैरनि में नथो खणी सघां। माफ़ कजो रेस, ग़लती थी वई। चुड़ियल कारे हुकुम बाबा, बंदो हाज़िर आहे। वञ कमदार ऐं परेल खे वठी अच। मोहतार साईं, उनखे नेरंत करण ॾियो। उन्हनि खे नेरन मुजीब कराईंदो, मोचड़नि जी। वञ ॿिन्ही खे कीले वठी अच। हाज़िर बाबा, हाज़िर। मां चेहरे मां अड़जी वियुसि। जेकर टिजी पोइते हटियुसि त अड़जी वेंदुसि। उन ॾींहुं मुजीब साटो ॾिनुसि, अॼु माथो पादर हणांसि। पोइ जीअं ॾिसंदो पठी आव कंदो। गिट्टी में नहीं तो कर छो आयो हां मोरी कौन तो जवार खान रेस नापो खणी आयो कमदार दे। अरे पो चले किछो माने चरे सा तावे छायो चरे सा तावे छावने हां चरे सा तावे छावने जवार खान सुठो न करी। हां अरे सुठो न तो कर, सुठो न तो कर। फिटे हेलो फिटे न माने अंजाम जरा चार दियो। अरे हल त फिफे न कडी विजाए छडी दो। हां तरसो मां ताके रेस का बेस्तो न करायो न त मुझो नालो बुजुड़े न आहे। हां अन्या ते हिन जी मेहमानी बि नाहे कई, हिन खे एतिरो आसानीअ सां वञण था ॾियो। अचर जीअं हुकुम करी। हिन जो अहिड़ो असर करणो आहे जो हिन जो चेहरो ॾिसी मूंसां खां छिरक निकिरी वञनि ऐं हिन जे चेहरे में मूसा के पंहिंजो अंजाम नजर अचे। चाची खेरा, ओ चाची खेरा, अबा छो खैर ने चाचे परे लगे वठियूं अचनि या पाकी त खयूं अच। हाँ हाँ अचां थी अचां। ओ मोह खका ॾिसो छा था विहारोसि विच गिटीअ में। विहारोसि तेगू न पानी छड़ाए। अरे फ्रेंड छुपे दे। हेठ ॾिस। हुकुम करो पुटियो अचल छा करणो आहे। चाचा हिन जे सिर ते मूसा जो अंजाम लिख।
चला चल घणो घणो करे ऐं लुॾे त ॾेसि निड़ीअ जी पाती हाणे वञी चओ मूंसां खे त तुंहिंजो अंजाम हिन खां वधीक भयानक थींदो जंहिंजी तयारी करे छॾ वञ वञ हेड 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 बी 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 हे पाजी झंड त खई वञो अरे हे ही झंड पीउ मां बि कोन लहराई हूंदई बोली हो रुमाल अचे गल पाना सका आ खड़ो वाह वाह लग गई अमानत चाचा मार करो ना जॾहिं जुड़ियल मूसा खान जे साम्हूं पहुचंदो त मूसा खान जा होश ई उड़ी वेंदा पर पुट इन खां अॻु में जो मूसा खान कुझु करे असांखे सोचणु घुरिजे चाचा मूसा खे मां चङी तरह सुञाणियां त हू केतिरो दिलेर आहे हू असां सां विढ़ंदो पुलिस जे ज़ोर ते बाक़ी हिन जो हशर ॾिसी कॾहिं बि ॻोठ जे घिटियुनि में भुलिजी बि न ईंदो अचर पुलिस अचे त पोइ असांखे लाचार त नाहे पुलिस खे हथ ॾियण जो पुलिस खे ॻोठ में वधि कलाक या अधु तरसाए सघे थो ॻोठ में पुलिस जी चौकी हणाए कोन थो सघे हिन वक़्तु असांखे पुलिस खां होशियार रहणो पवंदो बाक़ी मूसा खान जे माण्हुनि खे ॾिसी वठंदासीं मजू तूं वञ ॻोठ में अचण वारे रस्ते ते नज़र रख पुलिस अचे त इतला ॾिजांइ जे मूसा जा माण्हू आया त उन्हनि खे जबार ऐं मां पाण मुंहुं ॾींदासीं ठीकु आहे मां त चवां थो घरनि में घिड़ी बंदूकूं हणूं आचर वारा भी इहो चाहिनि था त असां ॻोठ में दाख़िल थियूं ऐं तूं घिटी में जेकॾहिं मारिजी वहीं त ॻोठणा तो मथां फुर जो केस हणंदा मुजीब खे मारण एतिरो आसान न आहे रे साहब समझां पियो मुजीब समझां पियो पर हिन वक़्तु आचर वारा पूरी प्लानिंग सां हूंदा तूं अकेलो हुननि जो कुझु बि बिगाड़े न सघंदे इन करे मूंखे कुझु हमरा ॿाहिरां घुराइणा पवंदा रे साहब जेसि ताईं ॿिया हमरा अचनि असां हिते ई वेठा रहूं फिलहाल त पुलिस खे घुराए हुननि खे ॻोठ मां तरे ॿाहिरि कढूं था हथ त ॾुखियो ईंदा पर ॻोठ मां त कढूं जुड़ियल मां पुलिस खे घुराया थो तूं मुंहिंजी गाॾी काए वञ जलावर खाने जे ॻोठ वञी मुंहिंजा सलाम ॾीस जेतिरा बि माण्हू ॾेई वठी अच हाज़ुर बाबा मुजीब तूं पुलिस खे फोन लॻाए
फिलहाल ही दवा वठी पीआरियोसि। बाबा का खतरे जी ॻाल्हि त न आहे। ॾिसो समूरियूं टेस्टियूं वरितियूं आहिनि, जेसीं ताईं मुकमिल रिपोर्टूं नथियूं अचनि कुझु बि नथो चई सघिजे। बाबा टेस्ट जी रिपोर्टूं घणनि ॾींहंनि में अची वेंदियूं? फिलहाल तव्हां दवा पीआरियोसि, ख़ुदा कंदो फ़ाइदो थी वेंदो, न त तव्हां 4 ॾींहंनि खां पोइ वरी अचिजो। डॉक्टर साहब किरी त कान्हे का? कहिड़ी का बि न आहे बाबा। ठीकु आहे डॉक्टर साहब, 4 ॾींहंनि खां पोइ अची वरी हवालु ॾींदुसि तव्हांखे आउं। ठीकु आहे बाबा? चाची होशियारी खपई, पुलिस अचे ई पई। आए हाओ हाओ खैरा जे सर ॾे खैरो हुजे, हली अचने इन्हनि जी महिरबानी मां खूब कयां थी। अचो पाण पैर ड्राहियूं ठो वञे पियो चाची। सिकंदर साहब जेको भी मर्द माण्हू मिले गिले वञी थाणे में हणेसि, ॿार जेको चवंदे उहो मिलंदो। रेस मूंसां खां न उन्हनि खे गिरफ़्तार करण जो को त सबबु हुजे। रूपोश माण्हू घरनि में पिया रहनि, इन खां वधीक तोखे ॿियो कहिड़ो सबबु घुर्जे? कहिड़ा रूपोश था अचनि? जब्बार, मज्जू ऐं आचर। छा जब्बार ऐं आचर वारनि जो पाण में ठाह थी वियो छा? का बि ख़बर नथी पए त इहे कुता पाण में कीअं गॾिया आहिनि। अॼु सुबुह जो मुंहिंजे कमदार जुल खे पकड़े जेका हुनजी बेइज़ती कई थो न, उन्हनि खे जेतिरी बि सज़ा मिलंदी उहा घटि हूंदी। वैसे तव्हां माल तयारु रखो, बाक़ी ॻोठ में कोराम माथो मचाए अचा। पोइ वञ, देर छा लाइ? वञ, जेको हथ जे गिले अची मुंहिंजे कदमनि में उछलेसि, पोइ वञी लाकअप कजान।